अलैका नंढन के दुरूद अचे तो वॾनि खे कोन पियो अचे। जंहिंखे दुरूद अचे तो हथ त मथे खणो। दुरूद अचे तो सभिनि खे तो बाक़ी कंजू साहिब छो था कयो। दुनियादारी में भी कंजू साहिब मुस्तफ़ा जे दुरूद में भी ईअं न कयो। असांजो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जो दुरूद असांजे लाइ दुआ भी आहे त दवा भी आहे। दुआ भी आहे त जंहिंजो अक़ीदो आहे उहो ॻाल्हाए। दुआ भी आहे त इहो अक़ीदो आहे त पोइ बुलंद आवाज़ सां पढ़ो त दुआ भी हुजे दवा भी हुजे। ॿियो खपे छा? चओ सल्लल्लाहु अलैहि वाला आलिक व सहाबिक या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा जुमे इश्क मोहब्बत ला इलाहा बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो अवां सभिनि सजननि खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम। चऊं जो बटन सलाम जो जवाब जो ॿिया कावड़िया वेठा। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो मुझो भले में भलो उम्मती उहो आ जेको पंहिंजे भाउ मुसलमान सां मिलण सां सलाम करे। ॼण उन पंहिंजे भाउ मुसलमान जी रहमत बरकत सां झोल भरे छॾी। जंहिं वालेकुम अस्सलाम जो जवाब ॾिनो ॼण उन भी रहमत बरकत सां झोल भरे छॾेसि। अस्सलाम वालेकुम। अञा हिननि कुंड वारनि जवाब कोन ॾिनो। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। असां बेहद शुक्र गुज़ार आहियूं। मिठड़ो मान वारो आशिक़ रसूल हाजी मोहम्मद उर्स खोसो ऐं मिठड़ो मान वारो साईं दस्तगीर जो आशिक़ छा नालो साईं रखियो खोसो साईं ऐं उन जा भाइर ऐं सॼे ॻोठ वारा जन मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद में सुहिणे दस्तगीर जे यारीअ में ख़िदमत कई आहे। अल्लाह ताला सभिनि जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमाए। ॾाढा आमीन चओ। हिननि खे मुबारक हुजे जो अॼु मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जो मीलाद गोश्त पाक जी यारी करे तव्हां असांखे गॾु करे हेड़ो सवाब हासिल करायो। अॼु यकीन समझो खाली झोलियूं खणी आया आहियूं। जॾहिं उथंदासीं त इहे खालियूं झोलियूं रहमत सां भरे उथंदासीं। थकजी त न पिया? थकिया त कोन्ह? जेको थकिजी पिया सो ॾाढा सुभाणे अल्लाह चवे। हेतिरे काफ़ी थक पई। फ़क़ीर तो चए त भुल थी वञे। भुल त शरीयत में भी माफ़ आहे। अब हाणे जेको न थकियो आहे सो ॾाढा भेज दस्तगीर जो नालो अॻियां नारो हणनि था त साईं जे साम्हूं वेठा आहियूं त हाणे हणणो पवंदो। जेके पासनि में वेठा आहियो खोट न कयो अलाह साईं मदीने मोकिलींदो आहे।
और लाड़िया भेज दस्तगीर जो है मिठा सही इंसान जी हयाती तमाम थोड़ी है इंसान कब्र जो मेहमान आ कब्र एक कीड़न जो घर आ फकीर बस ये सही आ अला त हां यो ॾेई छॾ ॾाढा सुभान अल्लाह चओ चंद ॾींहंनि जे लाइ हिन दुनिया ते आया आहियूं वरी हली कब्र जा महिमान थींदासूं दुआ कयो त अल्लाह ताला थोरी ज़िंदगीअ में महबूब ऐं महबूब जे बचन जे तरह जी ग़ुलामी नसीब ऐं क़बूल फरमाए जेकी अॼोकी ये महफ़िल थी आ तवज्जो आहे मुझे महबूब रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल में इकट्ठे थिया आहियूं 100 साल जी इबादत हिक पासे आ ये मुझे मुस्तफा जे ज़िक्र जी हिक घड़ी उन 100 साल जी इबादत को भी वधिक आहे मुझे महबूब जा परवाना इन महफिलन में अचण वेहण जिक्र बुधण तमा असां जे लाइ ॿिन्हिनि जहाननि जे लाइ छुटकारो आहे सुभान अल्लाह महबूब जे मीलाद शरीफ जिन जिक्र जी महफिल में अचण यो भाग वारन जो कम आ सुभान अल्लाह जे मथा अल्लाह है अल्लाह जो रसूल राजी थी दुआ उनके पांजे जिक्र जी महफिल नसीब फरमाई दुआ सुभान अल्लाह असा काफी सफर परे खां करे हवा जे खिदमत में पहुता आहियूं कल ॾींहं जो वियासीं लस बेला उथर उता ॾींहं जो प्रोग्राम करे रात जो कराची में आयासीं उते प्रोग्राम कयोसीं 12-1 बजे फारिग थियासीं और किथे दोस्तनि वटि दुआऊं हुयूं दस्तगीर जे ग़ुलामनि वटि मुरीदनि वटि दुआऊं वरी रात जो 3-4 बजे निकितासीं असां सुबुह जो नमाज़ अची सकरड में पढ़ीसीं 7-8 बजे दारा नौशहर फिरोज में पहुतासीं कलाक बको निंद्र थी अवां वटि हाज़िरी थी आ वरी उन खां पोइ अञा 1-2 ॿिया भी प्रोग्राम आहिनि ये सजो रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो ये महबूब जे ग़ुलामी में दुआ करो त ये सजी जिंदगी मुस्तफा जे ग़ुलामी में अल्लाह ताला गुजारण जी तौफीक अता फरमाए ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह बस मुझे महबूब जा परवानो दुनिया के अंदर 2 शयुनि जे लाइ आया छाजे लाइ आयो ॻाल्हायो 2 शयूं हिक पंहिंजे रब जी इबादत करण ऐं ॿियो तो असां पंहिंजे पीरीअ ते घणी सलात पढ़ण जे लाइ आया अल्लाह जी इबादत करण महबूब ते घणे खां घणी सलात पढ़ण जे लाइ इन 2 कमनि जे लाइ आया आहियूं पर दुनिया में आया से तो असां असली कम विसरी विया दुनियादारी में लगी वियासीं दुनिया जे हवसन में निंड्रू फिटाए छॾियोसीं कॾहिं हिकड़ी रात का मुस्तफा जे इश्क में भी तो गुज़ारिया सजी जिंदगी दुनिया खातिर भजंदे गुजारी से वो हिकड़ो दी हिकड़ी रात इन मुस्तफा जे इश्क में गुजारियो हां तो ये दुनिया भी सवार दी वने तो असांजी आखिरत भी सवार दी वने सुभान अल्लाह ओ महबूब जा परवानो हर तवा चवंदो साईं जो तो इबादत करण जे लाइ आया आहियूं त पोइ अबा बस रोज़गार छॾियो
धंधा कारोबार छॾियो मुझे महबूब जा परवानो ये ना है जेकी तो असा पांजी रोजी कमायूं था हिलाल जी रोजी कमाइण भी यह इबादत है। सुभान अल्लाह। अर्ज पे कयो ना बिन शयुनि जे लाइ रब जी इबादत कर ए पिरीअ जी सलात पण हिलाल जी रोजी कमाइण भी इबादत है। अॼुकल्ह माण्हू हिलाल ते एतिरी मेहनत नथा कनि जेतिरी हराम ते मेहनत था कनि। हराम खाइण वारे जे न उन जे जिंदगी में को सुख होंदो न जिंदगी उन जी का सुख जी गुजरंदी। हिकड़ी मुसीबत वेंदी त ॿी ईंदी। उन खे दुनिया जे अंदर